आईजी सिंध जावेद आलम ओढो जो चवणु आहे त अनमोल उर्फ पिंकी केस में केतिरा ई मोतबर नाला साम्हूं अची सघनि था। पिंकी खे एतिरो ग्लैमराइज़ न कयो वञे। मतस फिल्म ठही वेंदी। सिंध सरकार जे सहकार सां मंशा जे ख़ात्मे लाइ कमु कयो पियो वञे। 1000 खां वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मंशा जे कारोबार में मुलविस कंहिं बि शख़्स खे बख़्श न कयो वेंदो। कचे में ऑपरेशन निजात मेहरान शुरू करे 600 खां वधीक धाड़ेलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। केतिरा ई धाड़ेल गिरफ़्तार कया विया आहिनि या हथियार फिटा करे पेश थिया आहिनि। हाणे सिंध में को बि नो गो एरिया न आहे। कराची में बि अमन अमान जी सूरतहाल माज़ीअ जी भेट में वधीक बहितर आहे। मंशा जी डीलर अनमोल उर्फ पिंकी मंशा जे चेन केसर में वधीक 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले अदालत तरफ़ां रिमांड मुकमल थियण ते पिंकी खे हिकु दफ़ो ॿीहर अदालत में पेश करण जी हिदायत। अनमोल उर्फ पिंकी जे जुडिशियल कॉम्प्लेक्स में पेशीअ दौरान सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त वॾे अंग में एहलकार मुक़रर। इस्लामाबाद जी टिकटॉकर सनिया यूसुफ जे क़त्ल केस में जवाबदार खे मौत जी सज़ा। इस्लामाबाद जी अदालत जवाबदार उमर हयात खे मौत जी सज़ा ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। 20 लख रुपया ॾंड बि अदा करण जो हुकुम। हिंदू बिरादरी जो रूहानी पेशवा ऐं दरबार रहड़की जो गादी नशीन संत सादराम लाराणो करे वियो। संत सादराम जो सिंगापुर में इलाज दौरान साह जो सॻो टुटी पियो। हिंद ऐं सिंध में सोग रहड़की डहरकी घोटकी खानपुर महर रोड़ी बीरपुर माथेलो ओबावड़ो जरवार आदिलपुर ऐं ॿिया इलाइक़ा सोग में बंदि। संत सादराम जूं आख़िरी रस्मूं रहड़की साहिब दरबार में अदा कई वेंदियूं। घोटकी जे इलाइक़े आदिलपुर में बासरनि तरफ़ां नारीअ सां वालदेन साम्हूं इज्तिमाही लॼारोट जो केस दाख़िल। मुतासिर नारी हूरा जे वालिद ग़ुलाम शबीर चाचड़ जी फरियाद ते दाख़िल केस में मुश्ताक निसार अमीरुद्दीन उर्फ लालू ऐं ज़मीर चाचड़ नामज़द पुलिस मुतासिर नारीअ खे तिबी चकास लाइ तालके अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सिंधड़ी भरिसां पंसदे परणे जे पलांद में बाज़ियाब थियल 3 नींगरनि जो मीरपुर ख़ासि जी अस्पताल में तिबी मुआइनो वुमेन थाणे ते बयान कलम बंद। DIG फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवणु आहे त नींगरनि जे अॻुवां में मुलविस जवाबदारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। DC जैकबाबाद असिस्टेंट कमिश्नर ॿियनि तरफ़ां मुबारकपुर भरिसां पसंद जे परणे खां पोइ बलांद में साड़ियल ॻोठ जो दौरो। मुतासिर ॻोठाणनि में मच्छरदानियूं ॿियो इमदादी सामान विरहायो वियो। DC शहज़ाद अहमद साई जो चवणु आहे त सड़ियल घरनि बाबति अंग अखर हासिल कया विया आहिनि। मुतासिर ख़ानदान जी जल्द माली मदद करण समेत ज़रूरी शयूं ॾिनी वेंदियूं। कानून सभिनी लाइ बराबरि आहे। इंसाफ़ ज़रूरु थींदो। खैरपुर भरिसां जागीरानी बिरादरीअ में संगावती तकरार तां जहिड़े में नौजवान बेदर्दीअ सां क़तल हथियार बंदन सईद ख़ान जागीरानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ऐं पाकिस्तान बांग्लादेश ख़िलाफ़ आख़िरी टेस्ट में शिकस्त ऐं वाइट वॉश खां बचण जी कोशिशुनि में मसरूफ़। बांग्लादेश ख़िलाफ़ 437 रन्सनि जो टारगेट मुश्किल तरीन बणिजी वियो। क़ौमी टीम जूं चोथे ॾींहं जी पुॼाणी ते 70 विकेटुनि जे नुक़सान ते 316 रन्सूं। कप्तान शान मसूद सलमान अली आगा ऐं मोहम्मद रिज़वान जूं 50, बाबर आज़म जूं 47 रन्सूं। ओपनर अज़ान अवैस 21 ऐं अब्दुल्ला फज़ल रुगू 6 रन्सूं ठाहे वापसि।